हाँ साईं। साईं ही वरी सुघड़ ऐं शाइर जेका शइ ॾिसंदो आहे उन त ज़रूरु ॻाल्हाईंदो आहे। ॾिठईं त अॼुकल्ह जे दौर में रुॻो कापी कल्चर आहे, रुॻी कापी पई हले। ॾिसी हाणे जेके कापीअ ते पढ़िया आहिनि इहे अॻिते कहिड़ा कम कंदा, या जेको रुॻो कापीअ जो कमु पियो थो हले। पोइ ॾिसी चई त कयो किन कापीअ केॾो कहर आहे, नथो को सोचे मिठो ज़हर आहे। कयो किन कापीअ केॾो कहर आहे, नथो को सोचे ई मिठो ज़हर आहे। नथो सिखे नथो सेखारे, नथो पढ़े नथो पाढ़े, खई वञे किताब कच्छ में अचे थो उतां। जे बणिया डॉक्टर त वञी ख़ैर थींदा, दम दवा अंदर दम ॿाहिर आहे। कयो किन कापीअ केॾो कहर आहे, नथो को सोचे त मिठो ज़हर आहे। बस यार हक़ीक़त खां हर को वियो अथई मुंहुं मोड़े, हक़ीक़त खां त हर को वियो आहे मुंहुं मोड़े। बसि हाणे हर को मिड़ई गाॾो पियो थो गेड़े, ग़रीब ज़िंदगी सूरनि में पियो थो विलोड़े। सब्र कर सहता पोयो पहरा, कयो किन कापीअ केॾो कहर आहे, नथो को सोचे ई मिठो ज़हर आहे। नथो सोचे के त ही मिठो ज़हर आहे।